मलिर एक्सप्रेस वी प्रोजेक्ट में 27 अरब रुपयनि जे मुबैना करप्शन ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल मामले की जांच कराइण लाइ वॾे वज़ीर खे ख़त लिखी छॾियो। ख़त की कॉपी सिंध हाई कोर्ट के रजिस्ट्रार ॾांहुं बि उमाणी वई। ख़त में चयो वियो आहे त मलिर एक्सप्रेस वे में 27 अरब रुपयनि जी करप्शन की शिकायत मिली। शिकायत की जांच कराइण ते ख़बर पई त शिकायत मेरिट ते आहे। ख़त मूजिब 3 डिसंबर 2019 ते प्रोजेक्ट की तामीर लाइ 3 कंपनियुनि खे ठेको ॾिनो वियो। ठेको ॾिनल कंपनी जे N&Co जो उन वक़्त को वजूद ई न हो। निजी कंपनी ठेको मिलण जे 6 महीननि बाद वॻियल इदारनि मां रजिस्ट्रेशन हासिल कई। मनसूबो मलिर नदी जे कंधीन ते आहे। सैटेलाइट तस्वीरुनि ज़रिए कंधीन की तबाही ॾिसी सघिजे थी। मनसूबे में थियल करप्शन की जांच कराई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।